अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पंहिंजे प्रोग्राम खेती सिरसेती सां मुंहिंजो मेज़बान कमाल लाशारी हाज़िर आहे। नाज़रीन, ज़राअत जे हवाले सां मसइलनि जी ॻाल्हि कई वञे त मसइला अनेक आहिनि ऐं मुल्क जो आबादगार, मुल्क जो जेको ज़मीनदार आहे उहो केतिरनि ई मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। न सिर्फ़ु हुकूमत पारां जेके पॉलिसीज़ आहिनि उहे आबादगार दोस्त पॉलिसियूं न हुजनि, मार्केट में पिणु जेको आहे आबादगार जी सपोर्ट वारियूं शयूं जेको आहे उहो न हुजनि ऐं मार्केट में आबादगार जेके शयूं घुर्बल हुजनि थियूं, ॿिज खां वठी पेस्टिसाइड खां वठी भाण ताईं, उहे कॾहिं बि कंहिं सरकारी अघ ते जेके आहिनि उहे आबादगार ताईं न पहुची सघियूं आहिनि। उनजे करे केतिरे ई अरसे खां वठी सही घुर्बल जेका सार संभाल हुजणु खपे, चेक बैलेंस हुजणु खपे, सरकार जो तवजो हुजणु खपे, उहो न मिलण करे वॾे अरसे खां जेका एग्रीकल्चर शोबो आहे उहो ॾींहों ॾींहुं जेको आहे पुठिते थींदो पियो वञे, जंहिंजे करे मुल्क जी इकानमी ऐं सूबे जी जेका इकानमी आहे उहा पेरनि ते बीहण बजाए धुॿण में जेका आहे उहा फासंदी पई वञे। कहिड़ा सबब आहिनि, अलॻि मौज़ू आहिनि, उन ते डिस्कस करे सघिजे थो। अॼोके प्रोग्राम में असां हिकु अहम मौज़ू ते डिस्कस कंदासीं त एग्रीकल्चर जेको आहे उनखे असां जेको आहे उहो बिज़नेस तौरु छो नथा अपनाए सघूं या छो अपनायो न पियो वञे। एग्रीकल्चर जूं काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेकी मौसम जेका उनजी हूंदी आहे त उहे शयूं असां फज़ूल सम्झी या उन्हनि खे साड़े छॾींदा आहियूं, फज़ूल सम्झी उन्हनि खे ख़तमु करे छॾींदा आहियूं, पर उनखे फ्यूचर जे लाइ अॻिते जे लाइ कमु न आणींदा आहियूं। मिसाल तौरु जेकॾहिं टमाटे जी ॻाल्हि कई वञे त सीज़न में टमाटो असां वटि जेको आहे उहो मार्केट में टके दड़ी जेकॾहिं असां चऊं त उहो ईअं थींदो आहे। वैल्यू एडिशन तरफ़ असां जेको आहे सो न पिया वञूं। असांखां पंजाब ख़ुदि जेको आहे इलाही अॻिते आहे, पंजाब जो ज़मीनदार असांखां इलाही अॻिते आहे। जेकॾहिं ॿी दुनिया जी ॻाल्हि कयूं त ॿी दुनिया त असांखां इलाही अॻिते आहे। वैल्यू एडिशन जी ॻाल्हि कई वञे त केले जे हवाले सां जेके बाक़ियात हुन जूं साड़े ख़तमु कयूं पियूं वञनि अरसे खां वठी, न सिर्फ़ु उन सां इन्वायरमेंट जेका आहे उहा ख़राब पई थिए, पर उन सां गॾोगॾु जेको आहे उहा शयूं जेके आहिनि उहे कमु अची सघनि पियूं। हाणे उन ते कमु थिए पियो ऐं केले जी जेके बाक़ियात आहिनि उन मां फाइबर ऐं ॿियूं काफ़ी शयूं जेके आहिनि उहे ठहनि पियूं। वैल्यू एडिशन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, बनाना फाइबर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। औरतुनि जो एग्रीकल्चर में हूअं तमामु घणो रोल आहे, पर उहा औरत जेका आहे उन मक़ाम ते नथी पहुची सघे, उहे शयूं जेके आहिनि मार्केट ताईं नथियूं पहुची सघनि, उन जा कहिड़ा सबब आहिनि, औरतुनि खे अञा छा करणु खपे, इन ते पिणु ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां स्टूडियो में अॼु महिमान आहिनि प्रोफेसर डॉक्टर एस इब्राहिम अबड़ो साहब ऐं पाण एसोसिएट प्रोफेसर आहिनि सॉइल एंड इन्वायरमेंट ज़रई यूनिवर्सिटी टंडुजाम में। उन सां गॾोगॾु मैडम समीना लगारी जेका आहिनि उहे बनाना फाइबर ऐं वैल्यू एडिशन ते जेके आहिनि उहे कमु कनि पियूं। ॿई महिमान असांजा अॼोके प्रोग्राम में जेके आहिनि उन ते डिस्कस कंदासीं। ॿिन्ही महिरबाननि जी महिरबानी। डॉक्टर साहब, अव्हां खां शुरूआति कबी। पाण बनाना फाइबर ते कुझु अॻु में प्रोग्राम करे चुका आहियूं। एतिरा ॾींहं गुज़रण खां पोइ अव्हां सम्झो था त असांजो ॾिसंदड़, असांजो आबादगार ज़मीनदार वैल्यू एडिशन जे हवाले सां अॻिते वञे पियो ऐं अव्हां ॾिसो पिया त जेका टननि जे तइदाद में असां जेको साड़ियूं पिया ऐं पंहिंजो हिसो हिकिड़ी मौसम जेका आबहवा आहे उनखे ख़राबु करण में बि विझूं पिया ऐं उनखे कम में न पिया आणियूं बनाना खे। ऐं हाणे असां वटि बनाना जी जेका पोखी आहे केले जी उहा बि तमामु जेका जे तइदाद में थिए पई। हाणे छा पिया सम्झो केतिरी बहितरी आहे, इहे शयूं सिर्फ़ु प्रोजेक्ट्स ताईं रहंदियूं या अॻिते बि जेके आहिनि सिर्फ़ु सर्वाइव कंदियूं? कमाल साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे मदद कयो ऐं असांखे टाइम ॾिनो त जीअं असां पंहिंजे आबादगारनि सां लाइव इंटरेक्ट कयूं। अच्छा, असीं ॾिसूं त असांजो जेको ख़ितो आहे ऐं परगुणो आहे बेसिकली असां ज़रई समाज आहे, हिकिड़ो असांजी ज़रई इकानमी आहे, असांजो एग्री बेस्ड इकानमी आहे ऐं ज़रात उहो हिकिड़ो शोबो आहे जेको जंहिंजो जेको ॻाणटो आहे GDP जो वधि में वधि कंट्रीब्यूटर, उहो लार्जेस्ट कंट्रीब्यूटर आहे। ऐं उनखां पोइ जीअं तव्हां पाण जी ॻाल्हि कई अथव, उनजो औरतुनि जो वॾो अंग आहे, हिकिड़ो वर्कफोर्स आहे जेको हुन में कमु थो करे ऐं एग्रीकल्चर जेको आहे सो तक़रीबन उन में इम्प्लॉयमेंट तमामु घणनि माण्हुनि जी थिए। उनखां पोइ जेको आहे सो जीअं तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त ॿ शयूं, हिकिड़ी प्रोडक्शन टेक्नोलॉजी आहे, हिकिड़ी पोस्ट हार्वेस्ट टेक्नोलॉजी। बिल्कुलु। त जेकॾहिं हाणे मुख़्तलिफ़ क़िस्म जी ॻाल्हि कयूं त एग्रीकल्चर में असां लास्ट वीक असां हिकिड़ो फेस्टिवल थियो, उते बि मूं इहा ॻाल्हि कई त एग्रीकल्चर जेको आहे इहो डोमेन आहे जेको असांजो सियासी अदबी जेके बि असांजे प्रोग्राम थियनि था उन्हनि जो हिसो छो न आहे। बिल्कुलु सही। उनजे एसोसिएशन छो था थियनि, जॾहिं त एग्रीकल्चर ज़रात जेका आहे उहो असांजो जियापो आहे, उहो असांजो सर्वाइवल आहे। त इनजे करे असांखे इन सेक्टर ते फोकस करिणो पवंदो। ऐं ॿियो तव्हां जेका बनाने जी ॻाल्हि कई त साईं, अलहमदिल्ला असां उनखे पायोनियर कयोसीं। त शुरू में जॾहिं असां कमु शुरू कयोसीं त माण्हू खे इहा ख़बर ई कोन हुई। ईअं तव्हां ॾिसो त कुझु वक़्त खां पोइ इहे जेके थोरा जेके माण्हू उछलनि पिया, इहे पैसनि ते कमु आहे। सही। ऐं सिंध में तक़रीबन कोई 24-25 मशीनूं इहे लॻी चुकियूं आहिनि। सही। असां हिन जो पायोनियर करे सिंध यूनिवर्सिटी में पंहिंजे वाइस चांसलर जे
गाइडेंस में असां करे हुते असां यूनिट लॻायोसीं। सही। इहे जेको असां माशाल्लाह मटियारे में, तव्हांजे खैरपुर में, ठटे में, सजावल में ऐं मीरपुर ख़ासि में काफ़ी असां मशीनूं लॻायूं ऐं ख़ुदि हिन अदी बि हिकिड़ो प्रोजेक्ट शुरू कयो उन जेको असां कयो आहे। त असां सम्झूं था इन वैल्यू एडिशन ते हिकु त असां फाइबर पिया कढूं, जंहिंजी हींअर जेका करंट कास्ट आहे 500 रुपीज़ 500 रुपया किलो उहो असांखे मशीन खणनि पिया। सही। ठीकु आहे, ऑर्गेनिक फाइबर कंपनी आहे, इंटरलूप वारा चवंदा असांखे ॾियो, पर असां छाकाणि नंढे पैमाने सां कयूं था, असांजो कारखानो नंढड़ो आहे, इनखे वधायूं। त उन खां पोइ उन में जेको लिक्विड फर्टिलाइज़र तमामु घणो थो निकिरे, जेको कुड बि सब्सिट्यूट जेको थींदो केमिकल फर्टिलाइज़र जो, रिच सोर्स ऑफ पोटाश आहे उन में। उन खां पोइ कमाल साहिबु असांजो कंपोस्ट निकिरे, स्कचर वेस्ट निकिरे थो तमामु घणो, जंहिंखे असां रिसाइकल करे वथाण जे पाण सां गॾाए करे उन में असां कंपोस्ट ठाहे असां केमिकल जेको आहे उनखे घटाए सघूं था, असां पंहिंजी ज़मीन जी सिहत सुधारे सघूं था, ऐं जेका असांजी फार्मर जी कास्ट ऑफ प्रोडक्शन आहे जेको तमामु घणो ख़र्च थी वञे थो ऐं आबादी कुझु मिले नथो, असां उनखे बि घटाए। अच्छा डॉक्टर साहब, थोरो इन ते अचूं पाण, जेकॾहिं वैल्यू एडिशन ते वञूं त इहो अञा अलॻि मौज़ू आहे, पर ही नई शइ आहे जेका असां ॿुधायो पिया त हीअ वथाण जे भाण सां मिलाए करे असांखे कंपोस्ट जेको आहे उहो लिक्विड जेको आहे फर्टिलाइज़र में मिलंदो। इन्हनि ॿिनि शयुनि खे ॿुधाए थी कीअं मिलंदो, केतिरे तादाद में, मिसाल हिकिड़े असां वटि कोई एकड़ जी बाक़ियात आहे त उन मां लिक्विड फर्टिलाइज़र केतिरो मिली सघे थो, ऐं जेका कंपोस्ट आहे उहो केतिरी, वरी कीअं थोरो अॻिते सां करे सघूं था, त प्रैक्टिकली छा इहो पॉसिबल आहे, कीअं पाण करे सघूं था? जी सर, तमामु ज़बरदस्त क्वेश्चन आहे। तव्हांजो हाणे ॾिसो एकड़ में साईं कमाल साहिबु असांजा जो इट वेरीज़ फ्रॉम फार्मर टू फार्मर, पर जनरली 800 खां 1200 ताईं यानी 1000 जो एकड़ जो ॿूटो लॻी। ठीकु आहे, उन 1000 जे थोड़नि मां जॾहिं फ्रूट जी कटाई थी वञे थी त मेवे जी कटाई बिल्कुलु। हाणे उहो जेको 1000 ॿूटो असां बचो उन मां असां तक़रीबन 250 खां 300 किलोग्राम फाइबर थो निकिरे। सही। 1000 थोरो मां, यस, 1000 थोरो मां 250 खां 300 किलोग्राम फाइबर निकिरे, ऐं उन खां पोइ साईं 600 खां 800 लीटर असांजा लिक्विड फर्टिलाइज़र थो निकिरे। सही। ठीकु आहे, उन खां पोइ साईं 12 खां 1400 ताईं असांजो जेको निकिरे थो किलोग्राम असांजा स्कचर वेस्ट जेको कंपोस्ट ठाहियूं था। त उनजो सिंपल तरीक़ो आहे त जीअं असांजा ॿाहिराड़े में असांजे वथाण जो पाण तमामु घणे मिक़दार में, उनखे अगेन मां इहो पंहिंजे आबादगारनि खे रिक्वेस्ट कंदुसि या वेनिती कंदुसि त उनखे उछलाइनि न, साड़नि न। उहो हिकिड़ो सुठो क़ीमती शइ आहे, ऐं बनाना जो जेको स्कचर वेस्ट निकिरे थो उन सां मिलाए, उनजो सिंपल तरीक़ो आहे त या त खॾ वारो तरीक़ो रखनि या वरी ज़मीन ते उनखे जेके असां पाइल वारो तरीक़ो चवंदा आहियूं, 1 फुट जो लेयर खणी उनजे मथां 2-3 इंच वरी उनजो वथाण जे भाणे तह ॾियनि, वरी हिकिड़ो ॿियो ईअं असांजा 3-4 तह ठाहे मथां केले जा उनखे पन ॾेई छॾनि आराम सां, त उहो तव्हांजो महीने सवा में तव्हांजो कंपोस्ट तयारु थींदो, ऐं उहो पंहिंजे ज़मीन में तव्हां इस्तेमालु कंदो साईं। उन सां गॾु माइक्रोबियल लाइफ जेके जीतामड़ा आहिनि फ़ाइदेमंद उहे वधंदा, ज़मीन जी सिहत सुधरंदी, फर्टिलाइज़र जी खपत जेकॾहिं तव्हां 2 ॿुड़ियूं पिया उते तव्हां अधु ॾेई छॾियो, ऐं जेको पाणी झलण जी ज़मीनी सलाहियत आहे उहा असीं तमामु घणी वधी वेंदी। डॉक्टर साहब, असांजूं ज़मीनूं मुसलसल जेको फ़सुलु आहे उहो पोखे करे, ऐं उन खां पोइ भाण एतिरो घणो असां ॾिनो आहे फर्टिलाइज़र केमिकल जेको आहे उहो हद खां वधीक ॾिनो आहे, ज़मीन चकास न कराई आहे, ज़मीन मां जेका ज़रख़ेज़ी आहे ख़तमु थी चुकी आहे। सम्झो था त हिन तरीक़े सां ज़मीन जी ज़रख़ेज़ी बहितर थींदी, असांजी जेका प्रोडक्शन आहे फी एकड़ पैदावार आहे उहा वधंदी। इन ते थोरो असांजे आबादगार खे थोरो सम्झाए थो त इन तरफ़ थोरो वधीक अचनि, न की केमिकल ते घणो भाड़नि। साईं तमामु सुठी ॻाल्हि कई तव्हां। त हाणे ॾिसो साईं, सिंध जे हर ज़िले में हिकिड़ी लेबोरेटरी मिटी ऐं पाणी चकास मौजूदु आहे। हिकु त असां पंहिंजे आबादगारनि खे इहो तव्हांजे तवस सां अर्ज़ु कंदासीं त चकास कराइनि मिटी पाणी, छो त उन चकास खां कुझु न थी सघे। हिकिड़ी ॻाल्हि आहे, उनखे ख़बर पवंदी त उन में नाइट्रोजन जी कमी आहे, फास्फोरस जी कमी आहे, ऑर्गेनिक मैटर जी कमी आहे। सही। त हीउ जेको साईं भाण हूंदो त असांजी ज़मीन में ऑर्गेनिक मैटर 0 ते हलिया विया आहिनि। त जॾहिं ॿाहिरि जी दुनिया जे तव्हां ॾिसंदव या इंडिया में ॾिसंदव, फिलिपीन में, मलेशिया में, त उनजो ऑर्गेनिक मैटर तमामु 10+ आहे, 10 खां वधीक, ऐं असां यकीन कयो लेस देन 0.5% ते बीठा आहियूं। त तमामु घणी असां शदीद खोट आहे, उन सबबु इहो आहे त असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु केमिकल फर्टिलाइज़र हलाया आहियूं। बिल्कुलु असां अंधाधुंध केमिकल फर्टिलाइज़र ॾेई छॾियो आहे, जंहिंसां इहो थियो त ज़मीन जो जेको सॼो इको सिस्टम आहे उहो ख़राबु थी वियो आहे। असांजा जेके फ़ाइदेमंद जीतामड़ा उहे असां मारे छॾिया आहिनि। त असांखे उन्हनि जे रिवाइवल जे लाइ, छाकाणि जो उनजी जेका एनर्जी आहे उहा इन जे वथाण जो भाण आहे, उनजे क्रॉप जेके फसलुनि जी बाक़ियात आहे जॾहिं उहा असां ॾींदासीं, छाकाणि जेके सेल जेके हूंदा आहिनि, एज़ अ साइंटिस्ट तव्हांखे ॿुधाईंदा सेल, माइक्रोबियल सेल जेके हूंदा आहिनि उहे मोर देन 50% कार्बन जा ठहियल हूंदा आहिनि, ऐं इहो कार्बन जेको आहे उहो उतां थो अचे, उनजी उनखे प्रोवाइड थिए थी प्लांट रूट्स लाइ, ऐं उनजो हिन माहौलियाती जो कार्बन हुन सां बि हिकिड़ो तमामु वॾो गहरो तालुक़ु आहे। तंहिंजे करे असांजे फार्मर एॾां अचनि। डॉक्टर साहब, इन ते घणो ई पाण ॻाल्हाए सघूं था। मैडम सां जेको आहे पुछंदासीं। मैडम, आप बताएं कि आप क्या समझ के इस फील्ड में, वैसे तो जो हमारी आबादी है और बहुत जो औरतें हैं वो इस एग्रीकल्चर से रूरल एरियाज़ में जो है वो काम करती रहती हैं, लेकिन कमर्शियल बुनियाद पे वो नहीं करती, वो लेबर की बुनियाद पे तो ज़रूर करती हैं। कमर्शियल की बुनियाद पे आपको कैसे ये आया आइडिया कि मैं इसको कमर्शियल बुनियाद पे करूं, और आपने कैसे शुरुआत की, अब कहाँ तक पहुंचा है ये काम आपका? शुरुआत में तो जब हम लोग केला लगाते थे तो केले की जो वेस्ट होती थी, जो थुड़ होता है, वो उसको काट के फेंक दिया जाता था या तो जला दिया जाता था।
تو ہم لوگ جب دیکھتے تھے کہ بھی یہ ایک تو جو جل رہا ہے وہ تو جو ہے دھواں دے رہا ہے اور وہ جو ہے ماحولیات کو خراب کر رہا ہے، تو ہم لوگ جو ہے اس کو کافی سوچ رہے تھے کہ اس کو کیسے جو ہے کیا جائے. تو میں نے ایک دفعہ سر سے میری ملاقات ہوئی تھی، سر شوکت صاحب سے، تو انہوں نے مجھے کہا کہ جیسے مجھے انہوں نے گائیڈ کیا کہ اس کو جو ہے ہم لوگ جو ہے اس سے جو ایک بایو پروڈکٹس بنا سکتے ہیں جس میں ہے فائبر بھی بنتا ہے، کمپوسٹ بھی بنتا ہے، لیکوڈ فرٹیلائزر بھی بنتا ہے، پکلز بھی ہم لوگوں نے بنایا، وہ کافی ٹیسٹی ہے اور جو ہے کھانے کے لیے اچھا ہے. تو اس سے جو ہے کافی چیزیں بننا شروع ہو گئی. صحیح. اب ایک چیز جو ویسٹ ہو رہی تھی اس کو ہم نے جب اس کو یوٹیلائز کیا بالکل صحیح، تو وہ ایک جو ہے ایک وہ انمول چیز بن گئی. تو کیا چیزیں اس سے بنتے؟ ایسا تو نہیں کہ اس پہ اخراجات اتنے آتے ہیں کہ جو چیز آپ بنا رہی ہیں تیار مارکیٹ میں آ رہی ہے اور اتنے میں وہ بک نہیں رہی ہے، ایسا تو نہیں، اتنا گیپ تو نہیں ہے؟ آپ کیا کیا چیزیں تیار ہو رہی ہیں، کتنے خرچ ہو رہا ہے اور جو مارکیٹ میں چیز جا رہی ہے تو اس کو رسپانس کتنا ہے؟ جو ہم لوگ تھوڑا جو لے کے آتے ہیں صرف اس کو جو ہے ہمارے اچھا وہ فی آپ تھوڑی لیتی ہیں اس کو یا آپ کوئی من کے حساب سے ان کو لیتے؟ اصل میں ابھی تو ہماری خود کی جو فصل ہے اس سے ہی ہمیں آ جاتا ہے. صحیح. اور جو دوسرے ہیں وہ ان کو ابھی اتنا نہیں پتا کہ وہ جو ہے تھوڑا بھی سیل ہو سکتے ہیں، کیونکہ وہ تو اب اپنی جان چھڑاتے ہیں کہ اس کو جو ہے ہم جلا دیں اور ہماری جو ہے جو نیکسٹ جو فصل آنے والی ہے اس کو جو کام کریں، زیادہ کام کریں. تو اس لیے ابھی تو ہمیں جو ہے فری آف کاسٹ ملتے ہیں، لیکن ہمیں جو کرایہ ہے آگے نہیں ملیں گے آپ کو. ہاں کرایہ جو ہے وہ تھوڑا سا. تو بن کیا رہا ہے؟ کیا کیا چیزیں بن رہی ہیں؟ ایک پروسیس سمجھائیں. کیا مشینری، کتنے کی مشینری تھی؟ اس کو اگر آپ بڑھانا چاہیں تو کیسے بڑھا سکتی ہیں؟ مشینری تقریباً 2.5 لاکھ کی ملتی ہے ہمیں، اور اس میں جو ہے فائبر نکالا جاتا ہے. فائبر سے ہی اسی تنے سے ہم لوگ فائبر نکالتے ہیں، فائبر سے ہی ہمیں کمپوسٹ ملتا ہے اور لیکوڈ ملتا ہے. ہمیں ایک جو ویسٹ چیز سے 3 چیزیں آسانی سے پروڈکٹ ملتی ہیں. اور جو تنے کے اندر کے جو انر کور ہوتا ہے، کیونکہ اس کے اوپر لیئر ہوتی ہیں، لیئر میں سے بھی اس کو ہم جب نکالتے ہیں تو لیئر کے اندر بھی ایک بالکل ایک قیمتی چیز چھپی ہوئی ہوتی ہے جو کہ ہمارے کھانے کے لیے بہت اچھا ہے. جو ڈائبٹیز کے جو مریض ہیں ان کے لیے بہت اچھا ہے. اچھا آپ اس میں عورتوں کی کتنی کنٹریبیوشن ہے، کتنا وہ اس میں بڑھ چڑھ کے حصہ لے رہی ہیں؟ ہمارے ہاں تقریباً 20 فیمیلز جو ہیں وہ کام کر رہی ہیں، جو کہ مختلف طریقوں سے. کچھ ہمارے پاس جو ہے وہ روپ بناتی ہیں اس کے فائبر سے، صحیح. اور کچھ جو ہے پکل بناتی ہیں، اور کچھ ہماری جو ہے ہینڈی کرافٹ اور ادر وہ جو ہے اس میں کام کرتی ہیں. تو یہ چیزیں جو بن کے تیار ہوتی ہیں اس کی مارکیٹ لوکلی ہو جاتی ہے یا کہیں آپ کہیں دوسری جگہ جا کے ان کو بیچتی ہیں؟ اس کا کتنا مارکیٹ کیا ہے، ویلیو کیا ہے ان کی؟ ان کی مارکیٹ ویلیو جیسے ابھی ہم لوگ فائبر جو سیل کر رہے ہیں، صرف فائبر وہ ہمارا 500 kg جا رہا ہے. صحیح. اور جو لیکوڈ ہے وہ ہمارا تقریباً 250 جا رہا ہے. صحیح. اور کمپوسٹ بھی اسی طریقے سے ہی 250 یا. تو ایسا نہیں ہے کہ اس کے لیے مارکیٹ مشکل ہے یا آپ کی بیچی نہیں جا سکتی، اس طرح کا کوئی ایشو نہیں ہے؟ کیونکہ یہ پیور آرگینک ہے، اس میں کوئی کیمیکل وغیرہ نہیں ہے. آپ سمجھتی ہیں کہ گاؤں کی اور عورتیں یا کچھ پڑھی لکھی جو دوسری جابز کے لیے پریشان ہوتی ہیں اس طرف آئیں تو آپ کیا سمجھتی ہیں کہ کتنا ان کے لیے بہتر رہے گا؟ میں تو کہوں گی کہ خود سے جو مطلب کہ جو جاب کر رہی ہیں تو اگر وہ اس طرف آتی ہیں بزنس کی طرف تو وہ اس سے زیادہ بینیفٹ لے سکتی ہیں، کیونکہ یہ خود وہ اون جو ہے اپنی چیز ہوگی اور وہ جو ہے آگے بڑھ سکتی ہیں. تو میرے خیال میں تو صحیح. میڈم آپ کی طرف دوبارہ آتے ہیں کہ مارکیٹ میں کتنا اس کا آپ سمجھتی ہیں، اور ابھی تک تو آپ سمجھیں کہ پروجیکٹ کی حد تک، لیکن آگے فیوچر اس کا کیا ہے اس پہ ڈسکس کریں گے. ڈاکٹر صاحب ہم ॿुधाइजो تو دنیا میں فائبر تے دنیا میں چھا पियो थिए؟ असां त अञा उन इंट्रोडक्टरी मरहलनि में आहियूं त हीअं बि थियणु खपे, हीअं बि थियणु खपे, हीअ बि थिए थो, हीअ बि थिए थो.
कुझु प्लांट जेके आहिनि नुमाइशी शयूं असां लॻायूं था, अञा मार्केट में असां उन लेवल ते असां न पहुता आहियूं. अवां चंद जॻहनि ते ॿुधाईंदो त असांजा खोड़ ॾिसंदड़ हूंदा त उहे सम्झंदा त छा बनाना मां बि इहो थी सघे थो, छा शापर निकिरी सघे थी, छा खाइण जी का शइ निकिरी सघे थी. उनजे लाइ बि हैरत वारियूं ॻाल्हियूं हूंदियूं त छा हीउ थोरो बि जेको आहे उहो असां विकिणंदासीं. सो इहे शयूं अञा असां त उन ते आहियूं. दुनिया में छा थो थिए हिन ते? साईं तमामु सुठी ॻाल्हि इहा तव्हां कई. अॼु बि असां जेको अवारी टावर में हिकिड़ो प्रोग्राम हुयो त SMEs जे हवाले सां हुयो, स्मॉल एंड मीडियम. त असां जेके फार्मर्स आहिनि, जीअं मैडम ॻाल्हि कई, त असां फार्मर्स खे ऐं फीमेल जा तमामु घणो हिन में ऑप्शन्स मौजूदु आहिनि, तमामु घणो पोटेंशियल मौजूदु आहे. त असीं बांग्लादेश में, इंडिया में, फिलीपींस में, इक्वेडर में उते तमामु घणो जेको इहो केले जे थोड़नि मां उन्हनि मां जेको त उनखे जेको फाइबर निकिरे थो उहो जेको इंडस्ट्रियल ग्रेड जो आहे, टेक्सटाइल ग्रेड जो आहे, उहो खणी तव्हां उनखे स्पिन करे हुन मां धागो ठाहिनि था. सही. धागे में बि जेके बि शयूं निकिरनि थियूं टेक्सटाइल जूं उन मां ठाहिनि था. उनखां पोइ उनजो जेको सेकेंड आहे कैटेगरी, उनखे कारपेट इंडस्ट्री वञे थो, कर्टेन्स ठहनि था, टेबल मेट्स ठहनि था. इहो सिर्फ़ु फाइबर जी ॻाल्हि आहे. त फाइबर मां अञा ॿियूं काफ़ी शयूं ठहनि थियूं, जंहिंमां तव्हांजा रोप्स जीअं तव्हां ॿुधाई, असांजी ख़ुदि जेको असां बायोडिग्रेडेबल टिश्यूज़ ठाहिया आहिनि, इको बैग्स ठाहिया आहिनि. ऐं हाणे असांखे काफ़ी कंपनीज़ मां जेको आहे सो मिसाल असांखे इंटरव्यू वारा चवंदा असांखे तमामु घणो फाइबर ॾियो असांखे, बल्कि चवंदा ट्रेन भरे असांखे मोकिलियो, हिते असांखे कोई आहे कोन. त ॾिसो हाणे आहिस्ते आहिस्ते डिमांड थिए पई. ॾिसो जॾहिं असां 60 जी ॻाल्हि कयूं था, जॾहिं यूरिया फर्टिलाइज़र इहो केमिकल निकितो त माण्हू जेके असांजे लोकल उनजे असां न इस्तेमालु कंदा, असां जेको पंहिंजे वथाण जी शयूं असां इस्तेमालु कंदासीं. वथाण जो ख़ैर सुठो डॉक्टर साहब सुठो तो आहे. हा, त माण्हू आहिस्ते आहिस्ते पोइ अची विया. अॼु ॾिसो त माण्हू यूरिया जे करे ॾिसो हड़तालूं था कनि, रोड ब्लॉक था कनि. त इहा शइ पर हाणे वरी पाण वापसि था वञूं त यूरिया में हाणे जान कीअं छॾाइजे, हाणे असां उहो तरीक़ा अचूं. जी मैडम, आप बताएं ब्रेक से पहले जाते जाते कि क्या मैसेज देंगी औरतों के लिए, पढ़ी लिखी औरतों के लिए? लेबर में तो हमारे पास कटाई फसल की होती है या काटन की पिकिंग होती है या कोई और कोई फसल है, तो उसमें 50% तो औरतें हैं ही हैं. लेकिन इस तरफ आने के लिए उनको क्या करना चाहिए? पैसा ज़्यादा चाहिए, दिमाग चाहिए, मेहनत चाहिए, क्या चाहिए? उसके लिए जो है मतलब कि पहले तो माइंड बनाना चाहिए फीमेल्स को, ताकि हम वो जो है क्या करना चाहती हैं. अगर उनको बिजनेस की तरफ आना है तो जो है सिर्फ बनाना ही नहीं, और भी बहुत सारी ऐसी चीजें हैं जो कि वो घर बैठ के अपना काम कर सकती हैं. क्योंकि ऐसी हाउस वाइफ भी हैं जो जॉब नहीं करती, बच्चों के साथ रहती हैं घर में, और वो घर पे ही रह के ये काम कर सकती हैं. कोई ज्यादा मुश्किल तो नहीं है इसके लिए? कोई ज्यादा ट्रेनिंग तो नहीं लेनी इसमें? ट्रेनिंग वगैरह इतनी नहीं होती है. वो हम थोड़ा सा, जैसे कि अब फाइबर पे उसको जो रोप बनानी है, इतना कोई रॉकेट साइंस नहीं होता उसमें कि वो क्या करेंगी, कैसे करेंगी. वो आराम से उसको बना सकती है घर पे ही. सही. या वो अपने लिए एक ग्रुप में फीमेल्स रख सकती हैं, उनको लुक आफ्टर या उनको देखे और वो उस पे काम कर सकती हैं. इस तरीके से भी वो कर सकती है. ज्यादा खर्चा इसमें नहीं है. ज़ाहिर है ये वहाँ होगा जहाँ केले की प्रोडक्शन जो है वो ज्यादा होगी. ऐसे ही होगा. जी जी. ब्रेक जो वक़्तु आहे ऐं ब्रेक वठूं था. वापसि अची काराइतियूं ॻाल्हियूं डॉक्टर साहब सां, मैडम सां जेके आहिनि उहे कंदासीं. ऐं ॿिए वक़्फ़े में असां सां ॿियो महिमान बि असां सां जेको आहे सो ईंदो. हुते जेको लिक्विड फर्टिलाइज़र हिन मां निकिरे थो, केतिरो काराइतो आहे, उहो केतिरो असांखे ॿीहर जेको आहे मार्केट में मोकिले ऐं असां पंहिंजी ज़मीन जी ज़रख़ेज़ी जेका असां वधाए सघूं था. वठूं था नंढड़ी ब्रेक. भलीकार नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी रखूं था ऐं ताई काराइतियूं ॻाल्हियूं ख़ासि तौर ते वैल्यू एडिशन जे हवाले सां ॻाल्हि कई वञे ऐं बनाना फाइबर जे हवाले सां ॻाल्हि कई वञे. त उतां बाय प्रोडक्ट्स जेके शयूं थियनि थियूं उहे असांजे लाइ केतिरियूं काराइतियूं आहिनि. वक़्फ़े खां पोइ असां सां हिकु नए महिमान जेको असांखे जॉइन कयो आहे, एजाज़ अली कलो साहब. पाण मुख़्तलिफ़ जेके ख़ानगी पेस्टिसाइड कंपनीज़ आहिनि उन में ख़िदमतूं जेके आहिनि उहे सरंजाम ॾियूं आहिनि. हिन वक़्तु पाण डायरेक्टर आहिनि एग्रो स्मार्ट आइडिया जा. महिरबानी कलो साहब अवां जी. थैंक्स सर. आइडियो एग्रो स्मार्ट आइडिया. जी सर. एग्रो स्मार्ट कहिड़ो आइडिया नओं खणी आयो? भरमार लॻी पई आहे कंपनियुनि जी हिते ऐं असांजो आबादगार परेशान आहे उन्हनि कंपनियुनि मां ऐं सॼो डिपेंड करे थो डीलर ते. अव्हां वटि कहिड़ी नओं ख़्यालु कहिड़ो आहे? अव्हां सां आबादगार अव्हां ताईं कीअं पहुचंदो? असल छा आहे, सर ॾिठो वञे त काफ़ी जेके मुख़्तलिफ़ कंट्रीज़ में एग्रीकल्चर ते रिसर्च बि थिए थी, एग्रीकल्चर ते कमु बि थिए पियो. सही. उन खां अलावा ख़ासि करे असां सिंध जी ॻाल्हि कयूं था त सिंध में असांजो जेको आबादगार आहे उहो सभा जहिड़ो आहे. उहो असां वटि एतिरी अञा टेक्नोलॉजी कोन आई आहे जेको आबादगार घर वेठे ऑनलाइन ऑर्डर अप्लाई करे सघे, या वरी
डायरेक्ट उनजी मंडियुनि ताईं रसाई हुजे या वरी उहो सॼो मिडिलमैन बिल्कुलु ते आहे, सॼो फ़ाइदो उहो थो या वठे। वरी ईअं थी सघे त जेको कंहिं आबादगार जो पुटु आहे या कंहिं नंढे ज़मीनदार जो पुटु आहे उहो ज़ाती कारोबार करे सघे। उन सिलसिले में असां हिकिड़ो नओं प्रोग्राम खणी आया आहियूं त जीअं आबादगार ज़मीनदार ऐं इन्वेस्टर हिकु प्लेटफॉर्म तां हू हर शइ उनखे मुहैया थी सघे। उन सही। मसइलनि त ॾिठो वञे मार्केट में त अॼुकल्ह खाधनि जे सिलसिले में ॻाल्हायो वञे त कॾहिं का प्रोडक्ट शॉर्ट लॻी पई आहे, कंहिं प्रोडक्ट जेको रेट हाई लॻो पियो आहे, राति जो जेकर आबादगार आराम थो करे सुबुह जो निंड मां त उथे थो नई क़ीमत आहे। बिल्कुलु बिल्कुुलु नई क़ीमत आहे। त असां हिकु त इहो कयो आहे त जेका असां प्रोडक्ट मार्केट में लॉन्च कई आहे या जेका ॾियूं पिया उहा त बिल्कुलु मुनासिबु रेट में मुहैया पिया कयूं। ॿियो वरी असां फैसिलिटी डिलीवरी फ्री कई आहे त जीअं आबादगार जा एक्सपेंस ऐं किराया वग़ैरह बचनि त उन ताईं प्रोडक्ट जेका आहे उनखे घर ताईं जेको आहे सो कंपनी तरफ़ां फ्री रसाई थिए। सही। पर अचूं मेन पॉइंट ते त नंढो जेको आबादगार जो जेको औलाद आहे या बेरोज़गार नौजवान आहे त उहो पंहिंजो कारोबार ज़रिए कीअं करे। अॼुकल्ह ॾिठो वञे त उन्हनि वटि एतिरा त वसायल कोन्हनि के न को उन्हनि वटि एतिरी इन्वेस्टमेंट आहे जो को कारोबार करे सघनि। पोइ असां हिकिड़ी नई पॉलिसी खणी आयासीं त उन में 50% यानी नंढे खां नंढो आबादगार जो औलाद बि 5 लख रुपए खां वठी पंहिंजो ज़रई कारोबार स्टार्ट करे सघे थो। सही। जंहिंमें बि 50% जेका आहे इन्वेस्टमेंट हूंदी उहा कंपनी जी हूंदी। सही। 50% इन्वेस्टमेंट जेका हूंदी उन आबादगार जे औलाद जी हूंदी या कंहिं बेरोज़गार नौजवान जी हूंदी। सही। यानी 5 लख रुपए जेको नंढो सेटअप ठही थियो उहो जीअं जीअं उन पंहिंजे शॉप खे प्रोडक्ट खे मार्केट में जेको आहे सो सेल कंदो वेंदो, आहिस्ते आहिस्ते वधाईंदो वेंदो, कंपनी हुनखे फैसिलिटी ॾींदी। उन सभिनी शयुनि खां हटी करे जेका मेन फैसिलिटी ॾियूं पिया त जेका 2.5 लख इन्वेस्टमेंट त करे पियो आबादगार जो औलाद या को बेरोज़गार नौजवान, त उन में फ्रेंचाइज़ जी जेका मुकमल डेकोरेशन ऐं शॉप जी जेका डेकोरेशन आहे उन में लॻभॻि कंपनी जी 50 खां 80 हज़ार का लागत आहे। जंहिंमें रेक थी वियो, टेबल थी वई, फिक्सचर थी वियो, फर्नीचर थी वियो, उहो सॼो कंपनी पंहिंजी तरफ़ां फ्री ठाराए ॾिए पई। इन करे ॾिए पई त हिकु त उहो नौजवान जेको आहे सो रोज़गार में अची वेंदो, ॿियो लाइफ टाइम असां गॾिजी करे कमु कंदो। ठीकु आहे। उन खां अलावा पेस्टिसाइड जो लाइसेंस, फर्टिलाइज़र जो लाइसेंस, FBI जो NTN नंबर यानी कंपनी लाइसेंस, 4 लाइसेंस जेके आहिनि उहे कंपनी पंहिंजे ख़र्चे ते जेके बि गवर्नमेंट जो जेको मुआवज़ो फीस आहे उहा कंपनी पाण अदा कंदी। डीलर जेको आहे सो या जेको वर्कर पंहिंजो कारोबार करणु चाहे थो सिर्फ़ु हू पंहिंजा गुरबत डॉक्यूमेंट्स ऐं साइन कंदो। छो अॼुकल्ह असांजे आबादगार खे ऐं उन नौजवान खे इहा ख़बर कोन्हे का त लाइसेंस किथां ठाराइणो आहे, एजेंसी कीअं मिलंदी। त असां सभु शयूं कहिड़ियूं हूंदियूं? फर्टिलाइज़र हूंदो, सीड हूंदो, भाण हूंदो, कहिड़ियूं शयूं हूंदियूं? असां सर हिन उहे ॿियनि खां मुख़्तलिफ़ कीअं हूंदियूं? बिल्कुलु इन करे त ॾिसो त इंटरनेशनल मुल्कनि में अॼुकल्ह बायो ऑर्गेनिक थी वियो आहे, ज़हरनि जा असर सालनि ताईं रहनि था। बिल्कुलु सही। त असां चऊं पिया त जेके आबादगार आहिनि उहे घटि ख़र्चे में वधीक मुनाफ़ो हासिल कनि। जीअं असां साईं शौकत इब्राहिम अबड़े साहिबु ज़िक्र कयो त हिकिड़ी नई टेक्नोलॉजी खणी आया आहिनि जेके बनाना मां जेको आहे सो लिक्विड जेको निकिरे पियो ऑर्गेनिक, त उन मां उहो क्रॉप सप्लीमेंट आहे, यानी उहो ॿूटनि जे लाइ फ़ाइदेमंद आहे। सही। त असां चयूं पिया त इहा जेका आहे मार्केटिंग में जेके बि ज़हर इस्तेमालु थियनि था मार्केट में उन्हनि खे घटाए करे माण्हू कुझु बायो ते अचे, जंहिंजो आबादगार खे ज़मीनदार खे उहा प्रोडक्ट रेट मुनासिब में मिलंदी ऐं उन खां उनजो फ़ाइदो बि वधीक आहे। सही। अच्छा, सम्झो था त इहा तबलीग अव्हां जी होसि ताईं पहुचंदी, छो त हीउ भरमार मार्केट में जेको आहे सो उन्हनि जा पंहिंजा माण्हू मुक़रर आहिनि। असांजो हिकु मिडिल जेको आबादगार आहे उहो ॼण त गिरवी आहे पंहिंजो पेस्टिसाइड कंहिं डीलर वटि। हाणे हू सभु शयूं उतां वठे थो, ओधर ते वठे थो, फसल में वञी हुनखे जिन्स ॾिए थो, सॼो साल पोइ हिसाब इहो हिकिड़ो हलंदो रहे थो। अव्हां जी हीअ नई शइ जेका आहे सा उहा आबादगार ताईं कीअं पहुचंदी, केसि ताईं अव्हां कामयाबु थींदो उन जो माइंड चेंज करण में? असल में असां हिन में 3 शयूं नयूं खणी आया आहियूं। हिकिड़ी फस्ट इहो खणी आया आहियूं त असां अॼुकल्ह ॾिठो वञे त असांजे हर आबादगार खे या उनजे औलाद जे घर में हर घर माण्हू वटि टच मोबाइल आहे। बिल्कुलु आहे। असां हिकिड़ी ऐप खणी आया आहियूं जेका आबादगार नाले सां ऐप खणी आया आहियूं त हर फार्मर घर वेठे राति जो कंहिं वक़्तु बि ऑनलाइन अप्लाई करे सघे थो ऑर्डर जे लाइ। सही। ॿियो इहो आहे त जेका प्रोडक्ट आहे मार्केट में जेके डीलरनि खां ओधर ते शयूं खणनि था, फसल जे क्रेडिट ताईं खणनि था, असां चऊं था त उहो डायरेक्ट कुझु इदारा जे एनजीओस फिलहाल इदारा कमु कनि था त कोशिशि करे एग्रीकल्चर ते उहे इदारा कमु कनि। उन आबादगार खे इन सेठनि जे चकर खां, इन व्याज वारे चकर खां, इन पैसनि जे मथां जेके पैसा लॻनि था करण खां ॿाहिरि बेतरा त उन्हनि खे लोन ॾियण जे बदिरां एग्रीकल्चर जो प्रोडक्ट इंडस्ट्रियुनि खां ख़रीद करे मुनासिब रेट में ॾियनि त कैश जे चकर में अचनि। ऐं असां नंढड़े आबादगार जे लाइ असांजी कंपनी जी फैसिलिटी लॉन्च कई आहे त जेको 5 एकड़ जो ज़मीनदार आहे, 10 एकड़ जो ज़मीनदार आहे, उहो डायरेक्ट कंपनी खां मुनासिब रेट में प्रोडक्ट ख़रीद करे
ऐं आसान क़िस्तनि में फ़सुल खणी वरी पैसा ॾे। सही कलो साहब जारी रखूं था सिलसिले खे। डॉक्टर साहब खां पुछंदासीं, डॉक्टर साहब असां वटि शयूं जेके आहिनि उहे तकिड़ो मेच्योर छो नथियूं थियनि? प्रोजेक्ट अचे थो, उहो प्रोजेक्ट ताईं हद ताईं आहिनि, प्रोजेक्ट पूरो सामान वेड़े उहो दुकानु बंदि। हाणे उहे शयूं कंटिन्यू छो नथियूं थियनि? असांजो आबादगार इंटरेस्टेड कोन्हे, पैसो कोन्हे को, बनिस्बत पंजाब जे बनिस्बत ॿाहिरि जे। असां हिननि में ॾाढी देरि कई आहे, दुनिया लाइ किथे पहुती आहे, असां अञा डिस्कस पिया था कयूं त हीअं बि थियणु खपे, हीअं बि थियणु खपे। माण्हुनि ताईं वेंदासीं त उतां 100 ॻाल्हियूं ॿियूं ॿुधंदासीं। सबब कहिड़ा आहिनि? साईं ज़बरदस्त ॻाल्हि तव्हां कई। त ॾिसो सर, जेको असांजो फार्मर आहे, एग्रीकल्चर ख़ुदि हिकिड़ी वॾी इंडस्ट्री आहे न, दुनिया में तव्हां ॾिसो तमामु घणी इंडस्ट्री आहे, पर जेको असांजो फार्मर आहे, उन जेको आबादगार आहे, उनजी एक्सप्लॉइटेशन तमामु घणी आहे। जीअं हिकिड़ो मिडल मैन आहे उन वटि, त डायरेक्ट लिंक कोन्हे मार्केट ताईं, माना रसाई कोन्हे फार्मर जी। हिकिड़ो त इहो वॾो ड्रॉबैक आहे। त पॉलिसीज़ अहिड़े क़िस्म जी हुजनि गवर्नमेंट जी जेके फार्मर फ्रेंडली हुजनि, जेको आहे उनखे आराम ताईं मार्केट, जेको फार्मर मार्केट्स हुजनि जीअं ॿाहिरि दुनिया में आहे, त उनजी डायरेक्ट रसद हुजे। ऐं ॿियो उन्हनि खे जेको आहे अहिड़े क़िस्म जी पॉलिसीज़ जेके हुजनि उहे फार्मर फ्रेंडली हुजनि, ताकी जेको उहे आराम सां जेको आहे पंहिंजो बिज़नेस खे, पंहिंजे एग्रीकल्चर बिज़नेस खे जेको आहे उहो प्रमोट करे सघे। हाणे उन में जेके मुख़्तलिफ़ इदारा आहिनि, कुझु प्रोजेक्ट्स आहिनि, उहे कमु कनि पिया। त उहे जेके ॿाहिराणे में जीअं कलो साहिब सां तव्हां सां ॻाल्हि त हिन सां टाइप इहो कयो आहे त जेको असांजो बनाना जो प्रोजेक्ट असांजो हले थो, उन मां जेको असांजो लिक्विड फर्टिलाइज़र आहे, मिसाल असांजो 1 किलो असांजी फाइबर निकिरे थो धागो, त उन मां असांजे 4 लीटर असांजो फाइबर लिक्विड फर्टिलाइज़र। सही। उन खां पोइ असांजो 8 किलो उन मां स्कचर वेस्ट निकिरे थो, जंहिं मां असां कंपोस्ट था ठाहियूं। त हीअ जेको आहे सो एजाज साहिब उनखे खणी पंहिंजी कंपनी तहत, ऐं उन मां जेको आहे सो उनखे असां मुख़्तलिफ़ प्रोसेस मां गुज़ारे, ऐं हीअ जेको आहे सो उनखे मार्केट कंदा, डिस्ट्रीब्यूट माना इहे कंदा, त जीअं असां केमिकल फर्टिलाइज़र जे यूज़ खे जेको आहे घटाए कयूं, ऐं फार्मर खे ईज़ी एक्सेस हुजे, यानी कि उनजी कास्ट ऑफ प्रोडक्शन घटे। छाकाणि असां ॾिसो त किलो तमामु घणो तइदाद, 37,000 हेक्टेयर जे सिंध में किलो थिए थो, त उनखे असां घटाए हिकु नंढी इंडस्ट्री डेवलप कयूं, जंहिंखे असां वेस्ट इंटरप्राइज़ डेवलपमेंट, जंहिंमें असांजा औरतूं ऐं जेके आहिनि जेको नौजवान आहिनि, उहे जेको आहे वधि में वधि रोज़गार सां लॻनि। सही कलो साहब, तव्हां ॿुधाइजो त इलाही मरहला आहिनि इन केमिकल जा, लेबॉरेटरियुनि जा चकर, ॿिया मामला सॼा, इन्हनि सभिनी खे कीअं फेस कंदो ऐं कीअं मार्केट ताईं पैकिंग आहिनि, उन मयार जी पैकिंग जेका आहे उहा हुजणु खपे। मार्केट में मौजूदु ही हज़ारे जेके वर्कर आहिनि, कंपनियूं आहिनि, डीलर आहिनि, इन सभिनी खे मुंहुं ॾेई कीअं उनखे रस्ते खां, छो त ज़ाहिर आहे त हीअ जेके शयूं आहिनि लिक्विड जी मां ॻाल्हि कयो पिया, त उहो एॾो तकिड़ो असरु जेको आहे उहो ज़ाहिर आहे उन जा शयूं देरि पा आहिनि। फ़ाइदो घणो आहे, पर शयूं उन जा नतीजा जेके आहिनि उहे देरि पा आहिनि। त इहे सॼे असांजे हिन माहौल में कीअं सर्वाइव कंदो? सर बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि खां मां मुतफ़िक़ आहियां। जीअं साईं अबरोज़ साहब ॻाल्हि कई हुई, त चवंदा आहिनि त स्टेप बाय स्टेप हिकिड़ो माण्हू क़दम खणंदो त वाज़ी ॻाल्हि आहे वरी ॿियो क़दम खणंदो। असांजी कोशिशि आहे, उन कोशिशि में असां साईं जन खे डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन जेके मुख़्तलिफ़ कमु कनि थियूं उन्हनि खे बि लिखियो आहे त हिन वक़्तु जेको हालांकि ही जेको बनाना मां जेको लिक्विड फर्टिलाइज़र निकिरे थो या हिन में फाइबर निकिरे थो, इहो वॾी कामयाबी आहे ख़ासि करे सिंध जे लाइ। छो जो इन में जेकॾहिं असांजो इहो लिक्विड फर्टिलाइज़र मार्केट में कामयाबु वञे थो ऐं इहो धागो असांजो ॿाहिरि मुल्क एक्सपोर्ट इम्पोर्ट थिए थो, या पाकिस्तान में खोड़ सारियूं जेको टेक्सटाइल मिलूं खणनि थियूं, त इहा वॾी कामयाबी आहे, ख़ासि करे गवर्नमेंट जे इदारे जे लाइ वॾी कामयाबी आहे। पर ॾिठो वञे त 99% प्लस जेके बि ज़हर अचनि था असांजे एग्रीकल्चर जे हवाले सां मुख़्तलिफ़ क्राफ्ट्स ते तक़रीबन डिफरेंट कंट्रीज़ खां इम्पोर्ट थियनि था। सही। पाकिस्तान में एतिरा असल असां वटि एतिरा रिसर्च इदारा आहिनि जेके रिसर्च कनि, न को असां वटि एतिरा साइंटिस्ट आहिनि जेके ज़हर बिल्कुलु घुरायूं था ॿाहिरां। त हिन असांजी कोशिशि त आहे इदारा हिन शइ में इन्वॉल्व थियनि। हिन में असां मुख़्तलिफ़ इदारनि खे, अॼु बि असांजी हिकिड़ी वॾी मीटिंग रही, हुन में गुज़ारिश कईसीं हिन में 8 मशीनियूं खपनि जेके, छो जो लिक्विड फर्टिलाइज़र जेको निकिरे थो हुन मां बनाना जे जेको आहे थोड़ मां, त उहो एतिरो त घाटो आहे जेको स्प्रे जी मशीन मां क्रॉस न करे सघंदो पहिरीं। असां उन लाइ कोशिशि कंदासीं त ग्राइंडर घुराईंदासीं जेके उनखे ईअं पतली शिकिल में आणनि। उनजे लाइ असांखे वरी छाणियूं खपंदियूं त इहे इन मरहले मां निकिरी वरी साफ़ थी अचे। साफ़ थियण खां पोइ असांखे वरी सुठी मिक़दार में ड्रम खपंदा, जीअं ड्रमनि में स्टॉक थिए। उन में असां वरी इन साॻी लिक्विड खे PCSR इदारो आहे उनखे मोकिलींदासीं त जेके ही असांजो लिक्विड निकितोसीं इन में कहिड़ा इंग्रीडियंट्स ऑलरेडी आहिनि, या इन में ऑलरेडी कहिड़ा विझण जी वधीक ज़रूरत आहे। जेकर उन में असांखे पोटाश मिक्स करणो आहे या नाइट्रोजन मिक्स करणी आहे, जेके शयूं मिक्स करणियूं आहिनि, त उहे माण्हू करे सघे थो। त इहो हिते छा बल्कि असां सिंध में न बल्कि पूरे पाकिस्तान में छा इहे शयूं ॿाहिरि बि असां मोकिले सघूं। फ़सुल जे लाइ, ज़मीन जे लाइ, माहौल जे लाइ इहे सभई लिक्विड जेके फर्टिलाइज़र ऐं जेको चओ पिया निकिरे थो हुन मां केतिरो जेको आहे मददगार हूंदो? सर इन में छा आहे त
जीअं असां ॾिसो त अॼुकल्ह मार्केट में जे सब्जियूं अचनि थियूं, सब्जी में जेकॾहिं निड़ो मिसाल ॾियूं त लेडी फिंगर भिंडीअ जो, हा बिल्कुलु त उहो छा हूंदो आहे त उन ते मुख़्तलिफ़ इंसेक्ट्स जो रोज़ हमलो हूंदो आहे। सही हिकु ॾींहुं आबादगार स्प्रे करे ॿिए ॾींहुं मार्केट पट ते खणी ईंदो आहे। हिन मां इहो थींदो त ही क्रॉप सप्लीमेंट आहे, यानी ॿूटे खे फोटड़ जी मदद ॾींदो ऐं जेको असांजो फल थींदो उहो सुठो शाइनिंग में हूंदो, उहो ताक़तवर हूंदो। असांजी कोशिशि इहा आहे त ज़हरनि जी दुनिया खां ॿाहिरि निकिरी करे साफ़ माहौल में अचूं। उन में इहो आहे त जेको ही मतिलबु जेको लिक्विड निकिरे पियो जेको आहे सो फाइबर मां, इहो बहितरीनु शइ आहे ज़हर खां वधीक। छो ज़हरनि जा असर जेके मुख़्तलिफ़ रिसर्च ऐं साइंटिस्ट चवनि था त 3-4 सालनि ताईं हिकु ज़हर जो असर ज़मीनुनि में रहे थो। सही डॉक्टर साहब, लिक्विड जेको ॻाल्हि थिए पई, जेको हिन मां थोरो मां निकिरे पियो, उहो दुनिया में किथे, जिथे केले जी पैदावार दुनिया में आहे त उते इहे शयूं किथे पहुतल आहिनि, उहा उनजी मार्केटिंग कीअं आहे, केतिरी कारआमद आहे उते? साईं जीअं साईं कलो साहिबु चयो त असां जेको इहो वेस्ट मां असां जेको लिक्विड फर्टिलाइज़र निकिरे, जॾहिं असां उनखे एक्सट्रेक्ट कया अथऊं फाइबर, त असांखे तमामु मिक़दार में इहो मिले थो ऐं उहो रिच सोर्स ऑफ पोटाशियम आहे नंबर 1। उन खां पोइ उन में असांजा कुझु माइक्रोबल एजेंट्स आहिनि, जीअं असां साइटोकाइनिन उन में आहे, जिबलिक एसिड आहे, त उहो जेको आहे तव्हांखे ख़बर आहे पोटाश जेको आहे हींअर 24,000 जी हिकिड़ी बैग थी मिले, तमामु घणो महांगो आहे ऐं असांजो फार्मर बाय कोन थो करे सघे, जंहिंजे करे असांजी फ्रूट्स जी वेजिटेबल्स जी क्वालिटी घटि थिए थी, बिकॉज पोटाश जेको आहे उहो हिकिड़ी क्वालिटी एलिमेंट थो यूज़ थिए थो। त हीउ जेको असांजो हिकिड़ो रॉ मटीरियल हूंदो ऐं असां साईं वारनि जी तरफ़ सां असां गॾिजी करे असां कमु कंदासीं त उनखे हिकिड़ी इंडस्ट्रियल शिकिल ॾींदासीं त जीअं उहो फार्मर ताईं पहुचे, असां केमिकल फर्टिलाइज़र घटाए सघूं। अच्छा, न सिर्फ़ु एतिरो, पर उन में असां एस्केचर वेस्ट निकिरे थो, जेको ख़ुदि असां हिकिड़ो कंपोस्ट आहे ऐं सॉलिड बायो वेस्ट कंपोस्ट आहे, उहो बि असां फार्मर खे ॾींदासीं त जीअं असांजी ज़मीन जी सिहत सुधरे, असांजा जेके फ़ाइदेमंद जीतामणा उहे बि अचनि ऐं माहौल सुठो थिए। सही। एजाज़ साहब, अवां प्रोग्राम ते ज़ाहिर आहिनि त ॻाल्हाइजे थो, काफ़ी जेको आहे वक़्तु खपे, पर ज़ाहिर आहे त असां टाइम जेको आहे हिकिड़ो महदूद हूंदो ऐं प्रोग्राम पुॼण जी तरफ़ वञे थो। अवां इहो ॿुधाइजो असांखे त अवां केतिरो सम्झो था त कामयाबु वेंदो, केतिरो सम्झो था त तकिड़ा माण्हू मोटिवेट थी इन तरफ़ ईंदा त साइड इफेक्ट जेके शयूं फर्टिलाइज़र जेको इस्तेमालु थी महांगो थिए थो, या उन जा जेके ॿिया सबब आहिनि, ज़मीन जी जेका ज़रखेज़ी उहो ख़तमु थी वञे थी, हिन तरफ़ जो अवां अचो पिया त केतिरा पुरुमीद आहियो त ईंदड़ वक़्तु जेको आहे सो असांजो आबादगार जेको आहे उहो घणो हिन में वेंदो। ऐं ॿियो जंहिंसां गॾोगॾु त अवां जेको मिडिल मैन आहे, जेको पंहिंजो डीलर आहे, इनखे कीअं माइनस करे ऐं डायरेक्ट पहुचंदो आबादगार? सर बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि मुतफ़िक़ आहियूं। असांजी सभ खां पहिरीं इहा कोशिशि आहे त इरादो जेकर अटल आहे ऐं उमेदूं सही आहिनि त इनशाला हिकु ॾींहुं माण्हू ज़रूरु पंहिंजी कामयाबु थींदो। ऐं असांजी जेका पहिरीं कोशिशि आहे त असां सिंध जे कुझु ज़िलनि खां स्टार्ट कयूं, यानी 3 खां 4 डिस्ट्रिक्ट थी विया जेके असांजी सराउंडिंग में ज़िला अचनि था, जिथे बनाना वधीक आहे। जे मिसाल असांजो नवाबशाह डिस्ट्रिक्ट थी वियो, टंडो वलायत थी वियो, या हैदराबाद थी वियो, त उतां जा बेरोज़गार जेके नौजवान आहिनि, जेके उन्हनि खे नंढड़ा शॉप्स खोले ॾियूं, नंढड़ा यूनिट्स खोले ॾियूं, यानी असांजा स्पॉट हर जॻह ते हुजनि। उते असांजा जेके बायो प्रोडक्ट्स आहिनि या एग्रीकल्चर जेके रिलेटेड प्रोडक्ट्स आहिनि उन दुकाननि ते हूंदा। हिकु त छा थींदो, उन बेरोज़गार नौजवान खे रोज़गार मिली वेंदो, प्लस में उन सराउंडिंग में जेके बि नंढा ॻोठ अचनि था, वॾा ॻोठ अचनि था, नंढा स्टाफ अचनि था, उते असां हिकिड़ो सेलमैन भर्ती कंदासीं जेको इन प्रोडक्ट जी मार्केटिंग कंदो, ज़मीनदारनि सां डायरेक्ट मुलाक़ात कंदो, उन जा बेनिफिट्स उन्हनि ताईं ॿुधाईंदो ऐं पंहिंजी शॉप ताईं रसाई उन्हनि जी कराईंदो। छो जो कोशिशि हमेशह कामयाबी जी कुंजी हूंदी आहे। जेकॾहिं असांजा वर्कर छो हमेशह कंहिं बि इंडस्ट्रीअ जा मेन बाज़ू वर्कर हूंदा आहिनि, जे वर्कर दिली महिनत कंदा त हिकु ॾींहुं माण्हू प्रोजेक्ट में कामयाबु थी वेंदो। वॾी महिरबानी एजाज़ साहिबु, वॾी महिरबानी अहिड़ो साहिबु अवांजी, ऐं असांजी बि दुआ आहे त आबादगार जेको उन धुॿण मां निकिरे ऐं हू पंहिंजे पेरनि ते बीहे, ऐं इहा जेको सॼी सीज़न जेको महिनत करे थो ऐं उनजो सिलो जेको आहे उहो त सिर्फ़ु वीचारो खाते में ई जेको आहे सो हिकिड़ी शइ रहिजी थी वञे। असुलु कमाइण वारो मिडिल मैन ऐं जेको डीलर आहे उहो ई जेको आहे सो ॾींहों ॾींहुं तरक़ी उनजी थिए थी ऐं आबादगार वीचारो ॾींहों ॾींहुं पुठिते वञे थो। यकीननि असांजो आबादगार जेकॾहिं इन तरफ़ ईंदो, पर असां वटि पीढ़ियुनि खां वठी जेके ज़मीन हारी आहिनि उहे उन वटि गिरवी आहिनि, ऐं असांजी दुआ आहे त उहे जल्द जेको आहे हिन मां निकिरनि ऐं एग्रीकल्चर खे जेको आहे सो उहो बिज़नेस तौरु अपनाइनि, तॾहिं ई असां सर्वाइव करे सघंदासीं। न सिर्फ़ु इहो, पर हुकूमत खे बि खपे त हुकूमत बि घटि में घटि रुॻो मुख़्तलिफ़ समाजी तनज़ीमुनि ते या मुख़्तलिफ़ डोनर्स ते छॾे न ॾे। हुकूमत जी पंहिंजी बि इलाही बजट आहे ऐं ज़राअत उहो सब्जेक्ट आहे जेको हिन मुल्क खे हिननि हालतुनि मां जेको आहे सो कढी सघे थो। ऐं यकीन असांजी 70% खां वधीक माण्हू जेके आहिनि ज़राअत सां सलाड़ियल आहिनि। असांजूं औरतुनि जी जेका आबादी आहे उहा बि घणे क़दुरु एग्रीकल्चर सां आहे। त जेकॾहिं हुकूमत इन तरफ़ जेका असां ध्यानु ॾींदी, अहिड़ियूं पॉलिसियूं जोड़ींदी ऐं सपोर्ट कंदी अहिड़े क़िस्म जी, त यकीननि जेके मुनाफ़ाख़ोर आहिनि, जेके ज़ख़ीरा अंदोज़ आहिनि, जेके सिर्फ़ु इन ई रत चूसनि था आबादगार जी, ज़मींदार जी,
त उन जो जेको आहे सो हौसला शिकनी थींदी ऐं ज़मींदार पंहिंजे पेरनि ते बीहंदो। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। इन उमेद सां त असांजो ज़मींदार जेको आहे, असांजो आबादगार जेको आहे, उहो पंहिंजे वस आहेर जेको आहे हाणे पंहिंजा हथ पेर हणी पंहिंजी महिनत जेका आहे सा उहा उनखे पॉज़िटिव अंदाज़ में खणी वेंदो। न सिर्फ़ु उहो ई त ॿिनि ॾाॾनि खां उन डीलर वटि जेको गिरवी आहिनि उन जे आसिरे ते हाणे ज़राअत न रही आहे। ज़राअत में काफ़ी तब्दीलियूं अची चुकियूं आहिनि ऐं हाणे ज़राअत जदीद तरीक़नि खां सवाइ मुमकिन न आहे। उन करे असांजे आबादगार खे, ज़मींदार खे, हुकूमत खे पिणु जेको आहे इन तरफ़ ध्यानु ॾियणो पवंदो, तॾहिं ई असां हिन मुआशी धुबण मां निकिरी सघंदासीं। प्रोग्राम जो पुॼाणी ते पहुतो। मेज़बान कमाल लाशरी खे ॾींदा इजाज़त। अला भाई।